वाइस अप्रैल खबर सिर्फ जारी खबर शेयर कंदासीं अप्रैल खां। सखर तालीमी बोर्ड जे हेठि 9 ऐं 10 दर्जे जे सालाना इम्तिहान शुरू कया विया आहिनि। सिकोट इंतिहाई सख़्त कई वई आहे। प्रालम सखर बोर्ड जे इंतिज़ामिया हेठि 9 ऐं 10 क्लास दर्जनि जे सालाना इम्तिहान बाक़ाइदा तौर ते शुरू थी विया आहिनि। केतिरनि ई इम्तिहान सेंटरनि ते सिकोट इंतिहाई सख़्त कई वई आहे। तालका किंगरी अंदर कायम अहम इम्तिहान मरकज़ में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गाड़ी मोरी, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल वॾा माशू, गवर्नमेंट हाई सेकेंडरी स्कूल पिरालो, गवर्नमेंट गर्ल्स हाई सेकेंडरी स्कूल पिरालो समेत सरकारी ऐं निजी स्कूल खे शामिल कयो वियो आहे। होॾा तालके किंगरीअ जे इंतिज़ामिया जो चवणु आहे त कापीअ जे रोकथाम लाइ वधीक क़दम खयां पिया वञनि ऐं जिते बि ज़ब्त सां साम्हूं ईंदा उते ज़िमेदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल ऐं पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। अव्हां जो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ पिरालो। हर साल जीअं हिन साल भी सखर तालीमी बोर्ड जे इम्तिहान हेठि 9 ऐं 10 क्लास दर्जे जा सालाना इम्तिहान बाक़ाइदा तौर ते शुरू कया विया आहिनि। सिकोट इंतिहाई सख़्त कई वई आहे। तालके किंगरी अंदर कायम अहम मरकज़ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गाड़ी मोरी, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल वॾा माशू, गवर्नमेंट हाई सेकेंडरी स्कूल पिरालो, गवर्नमेंट गर्ल्स हाई सेकेंडरी स्कूल पिरालो। होॾा तालके किंगरी जे इंतिज़ामिया जो चवणु आहे त कापीअ जे रोकथाम लाइ वधीक कदम खयां पिया वञनि। जिते बि ज़ब्त सां साम्हूं ईंदा उते ज़िमेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। अव्हां जो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ पिरालो। तव्हां तरीक़ ख़बरूं ॾिसण जे लाइ शेयर कंदा ऐं लाइक के बटन खे ज़रूरु आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।